मलीर शहनशाह चारण की रिपोर्ट मुताबिक सिंधी अदबी संगत शाख मलीर पारां अवामी प्रेस क्लब मलीर में मज़ामती शाइर नावल नगार ऐं तख़लीक़कार अली सफ़दर की याद में ताज़ियती रेफरेंस मुनक़द किया वियो, जंहिंमें खेसि भरपूर भेटापेश कई पई। तक़रीब जो सदारती शाइर लेखक वहीद मोहसिन कई ऐं जॾहिं त नामियार शाइर इक़बाल शाहीन ख़ासि महिमान हो। सदारती किताब कंदे वहीद मोहसिन चयो त अली सफ़दर पंहिंजे कलम वसीले सच, मज़म्मत ऐं इंसान दोस्त जो पैगाम आम कयो। महिमान ख़ासि इक़बाल शाहीन पंहिंजे खिताब में चयो त अली सफ़दर उन्हनि तख़लीक़कारनि मां हो जिन अदब खे समाजी शऊर तब्दील जो ज़रियो बणायो। तक़रीब खे सैयद गफ़ूर शाह तक़वी पिणु ख़िताब कयो। ही जेका गॾिजाणी कई आहे, हुननि हिकु त पंहिंजे तख़लीक़कार खे यादि कयो आहे ऐं पंहिंजे तख़लीक़कारनि सां असीं तमामु घणो प्यारु कयूं था। कमियूं कोताहियूं कहिड़ो तज़ाद इतफ़ाक़ ॾिसो, दुनिया जो मुआशिरो आहे, किथे कंहिं छा कहीं बस्ती सेना या कहीं मातम देवा कहीं इहो हिसाब आहे दुनिया जो। छो एॾी वई छो एॾी वणी वई चरी छोकिरी मिटाई जी ॼण कवाई हुई। असां ॿिया घणा कम संभालियूं, कीअं असीं ॿिया घणा कम आबाद करे। जीअं त सिंधी अदबी संगत शाख मलीर तरफ़ां अॼु असां पंहिंजे ताज़ो विछड़ी वियल नामियार नौजवान शाइर, नावल निगार ऐं कहाणीकार अली सफ़दर जी याद में अॼु ताज़ियती गॾिजाणी में हिते गॾु थिया आहियूं। उन लाइ सभ खां पहिरीं आउं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि अली सफ़दर दीदार जी तक़रीर तमामु ॿुधी त मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो ॼण त हाणे माना जेको आहे सो अंदरि मां आवाज़ु जेको सो कोन पियो निकिरे। ऐं अली सफ़दर सां फेसबुक ते पहल आहे हुई वरी वञे थो माण्हूअ